कोटड़ी में खबर शामिल क्यों था। शराफत अली मीरानी की रिपोर्ट मुताबिक कोटड़ी में फलाई अवरता अनोखी वारदात। हलंदड़ ट्रक में सामान चोरी थियण खिलाफ ड्राइवरन जो एहतजाज। कोटड़ी में अमन जो पखी उडामी वो। फुर चोरी जो वारदातूं रोज़ जो मामूल बणियल। पुलिस खामोश तमाशाई बणियल। खबर मूजिब कोटड़ी शहर साइट के इलाक़नि में फुर चोरी के वाक़ियनि में घटिताई अचण बदिरां वाधि थियण लगी है, जै सबब शहरी पाण के गैर महफूज़ समझण लगा आहिनि। कोटड़ी फाटक फ्लाईओवर ता सुबह जो 6 बजे हलंदड़ ट्रक में 29 DAP यूरिया भाड़न जो नामालूम चोर चोरी करे विया। अड़े वाक़े खिलाफ ट्रक ड्राइवर ने ट्रकियूं बीहारे रोड बेला करे छॾियो, जै सबब ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल थी वई। ड्राइवरन जो चवणो त कोटड़ी पुलिस जी नाअहली सबब फ्लाईओवर ता गुज़रंदड़ गाॾियुनि मां सामान चोरी थियण मामूल बणियल आहे। कोटड़ी पुलिस को भी कदम खणण लाइ तैयार न आहे। हिननि चयो त साइट ॾांहुं ईंदड़ वींदड़ माण्हुनि खां फुर रोज़ जो मामूल बणियल आहे, पर पुलिस आरामी आहे, जंहिं सबब फुर जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। हिननि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त कोटड़ी में वधंदड़ बदअमनी जो आज़ार जो नोटिस वठी थींदड़ फुर ऐं चोरियुनि जे वाक़ियनि जी रोकथाम लाइ अमली कदम खणे।